मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो माया सैयद समीला शिराजी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई 18 हिंदुस्तानी सरपरस्ती याफ्ता दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब बलूचिस्तान में 28 ऐं 29 अक्टूबर ते ॿिनि अलॻि अलॻि कार्रवायूं कयूं। कोयटा जे चलतन वारे इलाइक़े में दहशतगर्दनि जी मौजूदगी जी इतला ते इंटेलिजेंस बेसिस ते बदल ऑपरेशन कयो वियो। फोर्सेस दहशतगर्दनि जे लिकियल जाइ खे असराइते अंदाज़ में निशानो बणायो। फायरिंग जी ॾेवट में 14 हिंदुस्तानी सरपरस्ती याफ्ता दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब केच जे इलाइक़े बलीदा में इंटेलिजेंस बेसिस हिकु ॿियो ऑपरेशन कयो वियो, जिते दहशतगर्दनि खे हिकु ठिकाणे खे तबाह करे 4 दहशतगर्दनि खे मारियो वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार, गोला बारूद ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो आहे। तुर्की जी दरख़्वास्त ते पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर अफ़गानिस्तान सां ॻाल्हियूं शुरू करण ते राज़ी थी वियो। अफ़गानिस्तान सां ॻाल्हियूं कामयाब न थियण बाद पाकिस्तानी वफ़द खे अॼु वापसि अचणो हो। तुर्क इख़्तियारनि जी दरख़्वास्त ते पाकिस्तानी वफ़द इस्तंबुल में ई तरसियल अफ़गान अमलदारनि ॻाल्हियुनि जे हवाले सां सिफ़ारती राब्ता कया ऐं ॿिन्ही मुल्कनि में ॻाल्हियूं ॿीहर शुरू थी रहियूं आहिनि। ज़रनि मूजिब तुर्की चाहे थो त हू जेके ॻाल्हियूं करे रहियो आहे उहे करामत साबित थियनि ऐं ॿिन्ही मुल्कनि विच में अमुन जी फिज़ा क़ाइमु थिए। अलीमा ख़ान जा 6 भेरो वारंट जारी। सुञाणप कार्ड ऐं पासपोर्ट ब्लॉक। नादरा अदालत में रिपोर्ट पेश करे छॾी। रावलपिंडी जी दहशतगर्दी जी ख़ात्मे वारी अदालत जे जज अमजद अली शाह 26 नवंबर जे एहतजाज ते अलीमा ख़ान समेत 11 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल केस जी ॿुधणी कई। अलीमा ख़ान ऐं संदसि वकील अॼु बि अदालत में पेश न थिया। अदालत अलीमा ख़ान जे मुसलसल पेश न थियण ते 6 भेरो संदसि ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां शहरियुनि खे पहिरियों ई चालान माफ़ करण जो ऐलान। IG सिंध वॾे वज़ीर खे ई चालान बाबति रिपोर्ट पेश करे छॾी। रिपोर्ट में ॿुधायो वियो त ई चालान सिस्टम तहत 35 सरकारी गाॾियुनि खे बि चालान कयो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह IG सिंध खे पहिरें ई चालान जी फीस माफ़ करण जी हिदायत करे छॾी। मुराद अली शाह चयो आहे त जेको ॿीहर ट्रैफ़िक कानून जी भञकड़ी कंदो उनखे चालान अदा करणो पवंदो। MPP सरबराह ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ते दाख़िल केस में पेश न थियण ते जांच ऑफिसर जी पघार बंदि करे सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुकुम। लाड़काने जी फर्स्ट एडिशनल एंड सेशन जज जे अदालत में मुर्तज़ा जतोई ते बाडरे ऐं डोकरी में दाख़िल केसनि जी ॿुधणी। अदालत नोटिस मिलण बावजूद पेश न थियण ते केस जे जांच ऑफिसर जी पघार बंदि करे संदसि सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुकुम ॾेई छॾियो। ग़ुलाम मुर्तज़ा जतोई चयो आहे त सिंध हुकूमत जी नाकामी सबबि अवाम पाणी जी खोट, अमन अमान जी ख़राब सूरत हाल जहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾिए थी। 60 लख ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि। सिहत ऐं तालीम जे शोबनि खे बि तबाह कयो वियो आहे।